सिंध में वकीलन जे पुरअमन धरणे मथां पुलिस चढ़ाई, शेलिंग ऐं फायरिंग ख़िलाफ़ वाइस ऑफ राणीपुर पारां खीर बाज़ार खां बाबे दस्तगीर गेट ताईं रैली कढी एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन जे हथनि में नारे वारा बैनर खंयल हुया, जिन ते सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा नारा लिखियल हुया। रैली जी अॻुवाणी अली इमदाद लाड़क, निमाणो सरकी, उस्ताद शौकत घांघरो, अली सरकी, राहिल मेमू ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी खीर बाज़ार, शाही बाज़ार, सराफा बाज़ार, रेशम गली, मोबाइल मार्केट खां थींदी दस्तगीर गेट ते पहुती, जिते अॻुवाणनि धरणो हयो। अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रियासत पुलिस जे ॾाढ ते जेका कार्रवाई करे रही आहे, इन जा नतीजा ख़राबी जे बाइस बणिबा। जिन चयो त पाणी असांजो जियापो आहे, हिन जी ख़ातिर अगर मारिया वियासीं त ख़ैर आहे, पर पंहिंजे मिशन ऐं वतन अज़ीज़ ख़ातिर पोइ ते न हटंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त वकीलनि जे दर ते पुलिस चलाई ख़िलाफ़ राणीपुर में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। वाइस ऑफ राणीपुर पारां खीर बाज़ार खां दस्तगीर गेट ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। मरियम तोसा मरियम तोसा जन्नल तोसा जन्नल तोसा बिलावल तोसा बिलावल तोसा बिलावल तोसा सिंध खातिर सिंध खातिर सिंधु ते धाड़ो सिंधु ते धाड़ो सिंधु ते धाड़ो सिंध जे ज़मीनुनि ते धाड़ो सिंध जे ज़मीनुनि ते धाड़ो सिंध जे ज़मीनुनि ते धाड़ो।